अॼु 11 साल थिया आहिनि साॻी ॻाल्हि खे वरी दोहरायूं पिया। 2011 में इहो ई असां वटि मसइलो हो वर्करनि जो ऐं उन जे करे LBUD में जो नुक़सानु थियो हो। तंहिं ज़माने में मूं हिकिड़ो आर्टिकल लिखियो, प्रेज़ेंटेशन ठाही ऐं उहा शेयर कई त असांजी क़ौम पढ़ियल लिखियलनि जी ग़लतियूं केसि ताईं सहंदी। उन में कुझु त जवाबु कोन आयो। हिकिड़ी पार्टी ॾिनो, उन जो नालो न खणंदुमि, उन्हनि जो जवाबु आयो, उहे डिस्कशन्स थियूं। 11 साल गुज़री विया आहियूं, वरी बि असां उन ते वेठा आहियूं त LBUD असांखे ॿोड़ियो आहे, RBUD ॿोड़ियो आहे ऐं हीउ सैलाब असांखे जेको आहे न सो तंग थो करे। टेक्निकली इन जी माना असां सोशोलॉजिकली त थी सघे थो घणो कुझु कमु कयो हुजे या रिहेबिलिटेशन ते बि कमु घणो कुझु कयो हुजे, पर टेक्निकली जेका शयूं आहिनि जंहिंखे हल करणो उहो असां वटि कोन, उन ते कमु कोन थो लॻे। जीअं कंहिं बि बिल्डिंग जी कंस्ट्रक्शन जे लाइ पहिरियां उन जी इंजीनियरिंग जॉलॉजी ॾिठी वेंदी आहे, माना उन जो ज़मीन जी सघ, उन जी हेठि बैठक ऐं उन जे खां पोइ फंडामेंट ठाही वेंदी आहे। असांखे लॻे थो त असांजे इरिगेशन सिस्टम में असां पंहिंजी जॉलॉजी जेका सिंध जी आहे या इंजीनियरिंग जॉलॉजी आहे उन खे ध्यान में रखियो ई कोन्हे। सिंध जो जेको ठहण जो सिलसिलो आहे शुरू ज़मीन जो, जंहिंखे जदीद तामीराती धरती जी तामीर जो अमल चइजे, उहो ओलिगोसेन माना को 50-60 मिलियन ईयर्स अॻे शुरू थियो। तॾहिं असांजूं नदियूं ओभर खां ओलह वहंदियूं, हाणे उत्तर खां ॾखिण थियूं वहनि, पर उन्हनि नदियुनि जा जेके आहिनि से सिस्टम्स रहिया आहिनि, पर इन्हनि में वरी जेके ज़मीनी ॾार आहिनि उन्हनि जो वॾो रोल रहियो आहे। सो अॼु असां इन ते थोरो कुझु इन ते डिस्कस कंदासीं त असां इन्हनि खे जेकॾहिं इन्हनि ॾारनि ऐं ज़मीन जा जेके अमल आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ध्यान में रखूं त इहो एतिरो इशू न थिए। पाणी निकिरे नथो, बिल्कुलु नथो निकिरे। उन जो इहो आहे त असांजो जेको छोड़ जो इलाइक़ो आहे, वरी इन ते वरी बि ईंदासीं, छोड़ जो जेको इलाइक़ो आहे पाणी जो समुंड में, उहो मथे आहे। ग्रेविटेशनल फोर्स ते असां हेठि था वञूं, पाणी खे हेठि खणी था वञूं, जंहिं महिल समुंड ते पहुचूं था ऐं उन ग्रेविटेशन फोर्स में जॾहिं खणी था वञूं त असां LBUD या RBUD में असां जेके पुराणा लंघ आहिनि पाणी जा, दरिया जेको छॾे वियो आहे, उन खे सोचे बग़ैर इन खे छो छॾियो आहे, उन खे बि पेठ ठाहियो आहे इन LBUD जो या RBUD जो। त जॾहिं उहो गुज़री उन एरिया ताईं पहुचे थो त उहो अॻिते पुश माना धिके नथो सघे पाणी खे, या जॾहिं असां उन खे हेठि कंदा कंदा ग्रेविटेशनल फोर्स खे कंदा पहुचायूं था ओसि ताईं, तो ख़बर पई त समुंड मथे आहे, असां हेठि थी वियासीं। पोइ वरी पंपिंग स्टेशन हणणी पई। असुल त ईअं न हुजणु खपे हा त असांखे पंपिंग स्टेशन उते न हणणु खपे हा, उहो त ऑटोमेटिकली उन में छोड़ करे आहे। त घणियूं टेक्निकल आहिनि, उन जो सॼो इहो आहे त अॼु उन जे मुंहिंजे ज़हन में आयो त असां इन ते थोरो मां ॻाल्हायां त असांजी जॉलॉजी छा आहे ऐं कहिड़ा प्रोसेस हलनि था। हीअ ॿोॾ हुई, असां सुनामी त ॿुधी आहे। सुनामी आहे त समुंड में जॾहिं ज़िलज़िलो ईंदो आहे त उतां हिकिड़ी लहर उथंदी आहे जेका पाण अची तबाही कंदी आहे, जीअं 2011 में जापान में आई हुई, या 1945 में ग्वादर वटि लहर उथी, जंहिं थोरो असांजो कराची जी गोदी खे बि, बंदरगाह खे बि थोरो डिस्टर्ब कयो। 14 अगस्त ते जॾहिं इहे असां वटि पाणी हो, मंशूरी या इहे सॼो सिपरियो मथे हमल या इहो सॼो जॾहिं पाणी गॾियल हो, त फुलजी जे खां 14 किलोमीटर ओलह में असां वटि उनजो अर्थक्वेक आहे, जंहिंजो एपी सेंटर फुलजी खां 14 किलोमीटर माना बंदि, सिपरियो बंदि या MP बंदि जे वटि हुउसि। उन बि त हू सुनामी वारी जेकॾहिं थ्योरी कयूं त इन बि त असांजे हिन पाणी जी सॼी बॉडी खे लोॾियो हूंदो न, पाणी खे लोॾियो हूंदो ऐं प्लस जेको आहे असांजो जेको बंदि आहिनि या असांजा जेके वाह आहिनि उन्हनि जी
उन्हनि जे बि बनावट खे उन थोरो शेक कयो हूंदो जेको असां स्टडी कोन था कयूं। वरी 31 अगस्त ते वरी ॿियो हिकु अर्थक्वेक आयो जॾहिं सॼो पाणी असांजो भरियल हो, हिते मंशूर सॼी भरियल हुई। इहे अर्थक्वेक्स बि आया आहिनि ऐं उन्हनि बि पंहिंजो कुझु ॾेखारियो। हाणे केतिरो उन्हनि उन में इम्पैक्ट कयो इहो अॻिते हली असां स्टडी कंदासीं, पोइ ख़बर पवंदी। पर जेकॾहिं सीस्मोलॉजी जी इहा ॾिठी वञे त इहा सॼी एरिया असांजी सीस्मिकल एक्टिव आहे, उहो मां तव्हांखे उन ते बि ॾेखारियां थो। हाणे शुरू हिन जो असां जेकॾहिं कयूं हीअ आहे ईमेल असांजे मौजूदा प्रेसिडेंट उन ज़माने में जनरल सेक्रेटरी हो पंहिंजी पार्टी जो, उन मूंखे लिखी त अच मूंसां असां हिन ते LBOD जे डिज़ास्टर ते वेही को राय अमल तयारु कयूं। इहो हुई 15 सेप्टेम्बर 2011। 15 सेप्टेम्बर 2011 में 22 में इंडस में वरी ॿी असांजे दोस्तनि मीटिंग घुराई जंहिंमें इहो ई हो त इहो LBDO ऐं RBOD जा जेके मसइला थिया आहिनि इनखे कीअं ॾिजे। सो इहो जस्ट रिफरेंस, माना असां उते ई बीठा आहियूं जिते हुआसीं टेक्निकली। हीउ हिन दफ़े असांजो जेको बोर्ड जो आहे हीउ इलाइक़ो, इहो जेको ब्लू कलर ते आहे इहो असांजी बोर्ड ऐं जेका हिन दफ़े पाणी जिते जिते गॾु थियो उन जो आहे सॼो। ही एसीमोड इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन आहे, हिन जो हेडक्वार्टर नेपाल में आहे। उन पंहिंजे हिन बोर्ड में पहिरीं 3 सेप्टेम्बर ते इशू कयो अथई त असांजा कहिड़ा डिस्ट्रिक्ट्स हिन बोर्ड में केतिरो इफेक्टेड थिया आहिनि। हाणे हिन में असांखे लॻे थो त वधि में वधि इफेक्टेड असांजो खाॿे पासे ॾांहुं मथे कंदकोट शादात कोट ताईं जेको इलाइक़ो आहे इहो थियो आहे, ऐं हेठि जूडो वटि थिए थो, बदीन वारी साइड आहे, हेॾां ठटो आहे। ॿियनि वटि हिननि जेको आहे न सो घटि ॾेखारी आहे इम्पैक्ट जेको आहे न हिन। पर असां जॾहिं बि ॻाल्हायूं था, असांजा घणा दोस्त ॾाढो कंदा आहिनि त उन में ही टर्म्स ॾाढा हलनि था। हिकिड़ो त चैनल्स माना लंघ, ॿियो वहकरा फ्लो। पर असां वटि लंघ ऐं वहकरा ॿई हिकिड़े उन सेंस में बि इस्तेमालु थींदो आहे। त असुलु इहो आहे। ॿियो आहे बोर्ड, जॾहिं पाणी निकिरी ॿाहिरि निकिरे थो ऐं वधे थो पाणी, जंहिंखे असां बोर्ड था चयूं। घारो, जॾहिं ब्रिजिस था थियनि या कट जेके असां पाण था ॾियूं। हाणे इहो असां मोस्टली इन खे जेको आहे सो हाइड्रोलॉजी मॉडल सां ॾिसंदा आहियूं त पाणी जो वहकिरो केतिरो आहे, कहिड़े पासे वहे थो, कीअं थो करे ऐं उन जी स्मूथनेस थी। पर असुलु हिन जो कमु जेको आहे उहो आहे हाइड्रोडायनामिक्स। दरिया जो पाणी या को ॿियो पाणी जेकॾहिं ॾिसंदो त उहो कपिड़े वांगुरु जीअं कपिड़ो ठहंदो आहे न ईअं बहंदो आहे। माना हिकिड़ियूं उनजी लाइन ईअं सिधो ईंदी आहे ऐं हिकिड़ी लाइन हुनजी वेव जेका आहिनि सा बिल्कुलु परपेंडिकुलर हलंदी आहे पई। उहा ईअं कंदी आहे त हेॾां मिटी कटींदो ऐं सिधो खणी वेंदो, वरी ॿिए पासे ॾांहुं वञी फिटी कंदो, उन में हेॾे होॾे बि नाहे खणी ईंदो, सिधो वञी कंदो आहे। ऐं जॾहिं जिते बि इहो हलंदो आहे पियो त तव्हांखे वेव नज़र ईंदी जेका माना होॾां जीअं कट करे ऐं हलियो त उहा वरी हुन में जो हलण जे करे त उहो पाणी जी रंडक जे करे वेव ठहंदी आहे ऐं उहा ज़ाहिर थींदी आहे पई, ख़बर पई पवंदी आहे त पाणी किथां कटे थो ऐं काॾे खणी वञे थो। जंहिंखे बि त हीअ जेके आहिनि से असांजा इस्लाह आहिनि, इन्हनि जो थोरी मूं कई आहे त चैनल ऐं वहकरा ते इस्तेमालु थियनि था। पाणी जो लंघ में डेप्थ आहे, माना केतिरी ऊनाई अथसि, कहिड़ी वेकर अथसि ऐं केतिरी डिघी आहे, त उन जे हिसाब सां असां दरिया खे डिवाइड था कयूं। उन जे तनासब सां दरिया आहे, नदियूं, नेऊं, ढोरो आहे, छंडण आहे ऐं वाहण आहे। वाहड़ इहे असांजा जेके से मोस्टली दरिया जे ऐं नेउनि जे उन सां इस्तेमालु था थियनि। पर उन सां गॾु फ्लड प्लेन जिते असांजो अचे थो, वरी बंद आहिनि जेके असां ठाहे हिन फ्लड प्लेन खे असां महदूद कयो आहे। छो जो जेकॾहिं 1819 वारो अर्थक्वेक असां ॾिसूं जंहिंमें परान नदी ऐं नारा नदी
बंदि थियो। इहे 1819 में हिकिड़ो अर्थक्विक आयो थर में भुज में, जंहिंसां 80 किलोमीटर डिघो, 6 किलोमीटर वेकिड़ो ऐं 20 फुट बुलंद बंदि ठही वियो कुदरती, जंहिं असांजा जेके बि इंडस जा वर्कर हुआ, सिंधुजा या प्राण या पंहिंजो नारा, इहे ब्लॉक थी विया ऐं सॼी सिंध जेका आहे न सो फ्लड थी वई, ढंढ ठही वई। उन खां पोइ जॾहिं हिन खे वरी ॿियो रस्तो मिलियो त उन खां निकितो। त सिस्टमैटिकली असांजो हीउ सॼो बेल्ट हूअं त ॾाढो एक्टिव आहे। उन खां पोइ त वर्करे जी वेलोसिटी थिए थी, पाणी केतिरो थो हले, केतिरो थो छिके, ऐं उहा पोइ एरोडिशन्स कंदो आहे। हिन दफ़े मूंखे जेको लॻो आहे त असांजो कोटड़ी खां अॻिते दरिया में उहा वेलोसिटी कोन्हे जेको पाणी वारी खे छिके। इन जी माना या त असां जेको हाणे इहा वेलोसिटी जेका पाणी जी आहे हिकिड़ी आहे त मथां पाणी कोन आयो, हिन जी जेका सोर्स आहे, जीअं 2010 में पाणी तेज़ इन जे करे हो जो आहे ढंढ टुटी मथे, जेका असांखे चवंदा 2010 में बारिशूं इहे न हो, सैलाब जेको उहो मथे 2005 जी जेका अर्थक्विक ठहियो, अर्थक्विक जे करे का लैंडस्लाइडिंग जे करे जेका ढंढ ठही नीलम रिवर जे मथां, उन जे जेके ट्रिब्यूटरीज़ आहिनि उहे टुटियूं, उन जी फ्लडिंग ई जेका 2010 में पाणी सां बारिश सां गॾु उहा वधीक आई ऐं असांखे ॿोड़ी अची। त हिन पाणी में एतिरो प्रेशर कोन हो, ऐं जेकॾहिं वेलोसिटी हिन जी कोन्हे त पोइ पाणी त कोन वेंदो जल्दी समुंड ॾे। अच्छा, हिन जो हाणे रंडकूं घणियूं आहिनि थी सघनि थियूं, छो जो हिन में तव्हांजो फॉल्ट्स बि आहिनि जेके मूवमेंट कनि था। जीअं हाणे असां वटि अच्छा, वरी जेकॾहिं असां हिन जो झोल बि ॾिसंदासीं, टोपोग्राफिकली सखर मथे आहे, कोटड़ी हेठि आहे, सेवण मथे आहे, कोटड़ी हेठि आहे, मोहनजोदड़ो मथे आहे, कोटड़ी सेवण हेठि आहे। पर जेकॾहिं असां हेड्रोलॉजिकली हिननि जी वठंदासीं, ग्राफिक ठाहींदासीं, त सेवण वटि झोल आहे, माना कोटड़ी मथे आहे, सेवण वटि दरिया खे झोल आहे, सेवण कोटड़ी ॾे पाणी धिके नथो सघे। साॻियो हुनखे सखर जे मथां पनो आकल वटि झोल आहे, जितां उहो पाणी खे नथो छिके, सखर वटि नथो छिके सघे, उहो हुनखे उहो पोइ हेॾे होॾे कॾहिं ठोड़ी कॾहिं अलीवा माना पासनि ते इम्पैक्ट थो करे। ईअं ई हिते बि जेको आहे न हिन दफ़े बि कयो तो नया हालनि खां वठी मटियारे ताईं हीउ जेको आहे न सिंधी में जेके न चकिजे उॻाइण माना निकिरण जी कोशिशि पई कई दरिया, छो जो हिते वरी हिन खे ॾुखियाई थी थिए हिन बैराज ते। असां वटि टेक्नोलॉजिकल चवंदा त सिल्टिंग थी वञे जंहिंखे कोन था कढनि, पर असां वटि हिते इहो आहे त सखर वटि जैकमाबाद फॉल्ट आहे, ॾार आहे, जेको रेगिस्तान खां हले थो ऐं वञे थो होसि ताईं सिबी ताईं, ऐं अॻिते उहो साॻियो ई फॉल्ट पहुचे थो कोटा ताईं, जंहिं ते अर्थक्विक्स बि वॾा उन साइड ते घणा आहिनि, स्ट्रॉन्ग अर्थक्विक्स था अचनि। हाणे उन फॉल्ट जी चुरपुर खे असां स्टडी कोन था कयूं, त उन जो कहिड़ो इम्पैक्ट थो पए असांजे हिन जे लिफ्ट, छो जो इहो मथे थी थिए जैकमाबाद जी, उहो मां ॾेखारियांव थो अॻिते हली। अच्छा, हिन दफ़े जेके हीअ आहे 2010 ऐं 2011 जा फ्लोज़, जेकॾहिं होॾां ॾिसंदो त इहो बंदि भॻो ऐं हिन जी आहे हुनजो डेप्थ बि ॾिनल आहे। हीअ हींअर पब्लिकेशन हिन महीने में पोएं महीने में पब्लिकेशन थी आहे हिन मटीरियल जी, त हिननि हिन जी जेको आहे न सो स्पीड डेप्थ सॼी जेको टोड़ी वारे वाक्य जी आहे उन जो टोड़ी वटां जेको टुटो उन पाणी जो मंछूर ताईं सॼो कैलकुलेट कयो अथनि। हेॾां असां वटि हीउ जेको बिलू आहे इहो 2011 में पाणी जेको बारिशुनि जे करे पाणी थियो पुराणनि नालनि जे करे। हीअ असां जेकॾहिं हिन मां हींअर जेके टोपोशीट्स जेके नासा ते मौजूदु हुयूं डेटाज़ ऐं जेको मॉडलिंग आहे उन तहत ॾिठो त हिन दफ़े जेको असांजो हीउ बारिशुनि जे पाणी जा जेके लंघ थिया या पाणी जो जेको डायरेक्शन हो उहो हीउ हिन हिसाब सां हो। मथां बलोचिस्तान खां पाणी आयो, उहो असांजो हीउ मंछूर ताईं इन साइड खे खणी आयो, वरी हिन पासे खां जेको असांजो पाणी निकितो उहो मीरपुर ख़ास जे ईस्ट ऐं मीरपुर ख़ास जे वेस्ट ॿिन्ही पासनि खां थींदो अची झुडू वटि
हिते गॾियो ऐं पोइ अची हिन ते असांजे पुराण ते जेको नालो आहे जंहिं ते वॾो हलियो बि पियो हिन खे टोड़ियो या ईअं कयो, इन ते अची जेको आहे हीअ आहिनि इन पाणी जा डायरेक्शन्स त कहिड़े तरह सां हिन बारिश जो पाणी जेको आहे न असांजो मूव कंदो रहियो। हीअ 2010 जी डेप्थ जो बि आहे ऐं वेलासिटी ॿिन्ही जो जेको आहे न ॾिनल आहे त पाणी जी वेलासिटी केतिरी ऐं डेप्थ केतिरी। हाणे जीअं मंशूर आहे हिते हिन जी डेप्थ 42 मीटरनि ताईं हुई 2010 में जेको पाणी उते एक्यूमुलेट थियो। हींअर ज़ाहिर त असांजा वरी साइंटिस्ट इन ते बि स्टडी कंदा त हींअर केतिरो आहे, छो जो जॾहिं हीउ हो तॾहिं 117 RL ते टुटो हो मंशूर, ऐं हाणे हुनजी RL जेका आहे न 122-123 हुई। माना हिननि बंदि खे त मथे कयो। मुंहिंजी पीर मुनवर सां इन मामले ते डिस्कशन थी, छो जो पीर मुनवर इन ते कमु बि कयो हिन बोर्ड में कुझु हिसो। उन जो चवणो त मंशूर थी सघे त न टुटे हा, पाणी खे इहो संभाले वञे हा, पर पोइ हिते जेके बंदि हुआ उहे प्रोपोर्शनली मथे न कयाऊं। जेतिरो मंशूर जो जेकॾहिं वॉल्यूम पाणी जो स्टोरेज वधी त उनजो हू बि अॻिते बि असांखे पोइते बि ॾिसणु खपे हा, त उनखे बि असां वधायूं हा त पाणी जी जेको आहे डिस्ट्रीब्यूशन थी वञे हा त असांखे न थिए हा, त तंहिंजे करे उते जेको आहे न ज़ोर पियो आहे। त हाणे इहो बि अच्छा मंशूर वटि हिकिड़ी हींअर अर्थक्वेक जी एक्टिविटीज़ ॾाढी आहे ऐं असांजो हिते फॉल्ट मंशूर अच्छा हिकु ॿुधाईंदो हलां त हीअ उन ॾींहुं असांजी कंहिं कचहरी में जी ॻाल्हि पई हली त पाणी अञा अचे पियो थो नॉर्दर्न एरियाज़ बलोचिस्तान मां अलाए खोलियो थियनि अलाए कीअं। हीअ नासा जी 13 तारीख़ ते छपियल फोटोग्राफ्स आहिनि, उन में को बि अहिड़ो पाणी ॿियो कोन थो अचे। हीअ लेक मंशूर आहे जून में, अगस्त जी 31 तारीख़ ते मथां पाणी अञा हो ऐं 13 अक्टूबर ते मथां जेको बलोचिस्तान मां पाणी अचे पियो उहो नथो, सैटेलाइट्स नथा ॾेखारनि। बाक़ी असांजे एरिया में सिंध जी एरिया में हमल खां वठी हेठि हमल ढंढ खां वठी हेठि त पाणी मौजूदु आहे, छो जो उनखे उहो त नाहे निकितो अञा उन जो जेको आहे न प्रोसेस उहो कीअं। हीअंर हिकिड़ो फोटो आहे, हिन में 2 फॉल्ट आहिनि जेके इंटरकॉन्टिनेंटल आहिनि। माना हीअ फॉल्ट हितां शुरू थिए थो इंडिया खां, श्रीलंका खां, उहो मथे आर्कटिक फिनलैंड खां मथे वञी उते ख़तमु थो थिए। ऐं ॿियो फॉल्ट आहे हीअ हितां बम्बई खां शुरू थो थिए जेको कैस्पियन सी खां थींदो वञे उहो वरी मथे हुन सां गॾिजे थो। इहो असांजी सिंध मां गुज़रे थो जेको सखर वटां आहे। हाणे इहो मेन फॉल्ट आहे जंहिं जेको स्ट्रक्चर्स थो ठाहे पियो असांजे हिन एरिया में, जंहिंजे करे बि असांखे घणा इशूज़ आहिनि। जीअं कोटिया जो अर्थक्वेक आहे, जीअं मच्छ जो अर्थक्वेक आहे 1931 में, वरी उन खां अॻु में 1909 में कच्छी माना जैकोबाबाद खां मथे हिते हिकिड़ो अर्थक्वेक उन ई मैग्नीट्यूड जो आयो, त उन में हिन जी एक्टिविटीज़ आहिनि ऐं असांजो इहे हिते सॼो इहो हले पियो। हीअ जेको इलाहाबाद बंदि जो जेको मां ॾसियो तव्हांखे उन जी टोपोग्राफिक शेप आहे, हीअ अवेलेबल आहे हिकिड़ी इंडियन वेबसाइट ते। हिन जो टोपोग्राफिकल मैप आहे सॼो, जंहिंमें पराण हिते ई पराण नदी जो बि उहो हीअ जेका आहे शकूर ढंढ आहे जेका ठही इन अर्थक्वेक खां पोइ हिते ई बंदि ठहियो हुउसि, जेको 20 फुट मथे थी वियो ऐं 6 किलोमीटर वेकिरो हो बंदि। हीअ अर्थक्वेक्स आहिनि रुगो 2 सालनि में जेके आया आहिनि असांजे हिन इलाइक़े में, जंहिंमें हीअ मंशूर जो इलाइक़ो थो थिए हेठां, हीअ मंशूर आहे ऐं हू उते ट्राइंगल जेको आहे न इहो असां वटि मेहर वारो इलाइक़ो जेको आहे न हिते आहिनि अर्थक्वेक्स। हाणे इन अर्थक्वेक्स सां ज़मीन ते कहिड़ा असरात अचनि इन ते स्टडी कोन्हे थी, छो जो अर्थक्वेक जे करे हिकिड़ो त मूवमेंट थींदी आहे, ॿियो थींदो आहे त जेका सघ आहे मिटी जी उहा घटिजी वेंदी आहे ऐं उन मां ॻाढ़ ठहंदो आहे। जीअं माखी जी न थी वञे, माखी वांगुरु मिटी माखी वारो रूप अख़्तियार कंदी आहे त उहो पंहिंजी
सघ विञाए वेंदी आहे ऐं पोइ जेको बि मथां स्ट्रक्चर अथसि उहो वेहणु शुरू थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ ओवर टॉपिंग बि पाणी जी थी सघे थी। ऐं इहो ठोड़ी में थियो जीअं 2010 में ठोड़ी में इहे ई ओवर टॉप थियो। टे शयूं थियूं ठोड़ी में। हिकिड़ो थियो त पाणी अंडरग्राउंड वाटर वधी वियो, उहो फ्लोज़ थियनि था अंडरग्राउंड वाटर जा बि। त हिकिड़ो पंहिंजो पाणी मथां सरफेस वाटर हो, अंडरग्राउंड वाटर उते अची गॾु थियो, जेको गुडू खां निकितो, ॿियो सीबी खां गॾु पाणी आयो। त उन जेका फ्लड जी एक्सिस हुई उन खे टिल्ट कयो बंद जे तरफ़, ऐं जॾहिं बंद जे तरफ़ फ्लड जी एक्सिस थी टिल्ट थी एक्सिस, त उहो पाणी वॉल्यूम में उहो साॻियो हुयो, पर पाणी बंद जे उन जॻह ते मथे थी वियो। त ओवर टॉप कयईं, उन खां पोइ लैंड स्लाइडिंग ॿिए साइड ते लैंड स्लाइडिंग थी ऐं टुटी पियो सॼो बंदि। त हिते बि इहो आहे त असां वटि मूंखे इहो लॻे थो, शक थो थिए त असांखे हिते स्टडी करणी पवंदी त सिपरियो ऐं इहो FP बंदि जेको टुटो आहे, पोइ दफ़े बि ताईं किथां टुटो, थोरो अॻिते पोइ थियो हूंदो। हिते छा हुनजी ज़मीन में गाढ़ त न थियो आहे इन्हनि अर्थक्वेक्स जे करे, ऐं उन गाढ़ जे करे उनजी स्ट्रेंथ घटिजी वई आहे। माना हिते हर दफ़ा पाणी जॾहिं बि ईंदो असांखे हितां हिट कंदो, भले पोइ तव्हां बंदि खे मथे बि करे छॾियो या उनजी पिचिंग करे छॾियो, पर हू उनखे स्ट्रेंथ न ॾेई सघंदो ऐं उहो पाणी वेहंदो ऐं उतां टुटंदो। त इहे असांखे करिणा पवंदा। साॻियो असां वटि जेकॾहिं असां मंछूर ॾिसूं, 2010 में जितां टुटी उते बि एपी सेंटर जा ज़ोन्स हुआ, उते बि एपी सेंटर उहो टुटो। हाणे पाण कट ॾिनो अथनि, पर हिकिड़ो उतां ई हिकिड़ो दफ़ो पाण उतां बि टुटी आहे, पर कट उहो साॻी जॻह ते ॾिनल आहिनि। ऐं इहो बि अर्थक्वेक्स जो जेको आहे न असांजो ज़ोन आहे। हाणे हिन जी अॻिते जेका एक्टिविटी थी थिए पई थी हीअ आहे, हीअ असांखे टे जेके सर्किल्स नज़र था अचनि भगोठोड़ो जबल ते, परियां दरिया आहे, त दरिया हाणे रोड ॾे ईंदो थो वञे, भगोठोड़ो हिते वेहंदो थो वञे, ऐं इहा आहे इन फॉल्ट जी एक्टिविटी जे करे थिए थो। ऐं अॻिते हली थी सघे थो त असां जेको आहे न हीअ दरिया जेको आहे न हिन रोड ते अची वञे ऐं रेलवे लाइन बि असांजी जेका आहे न असां इन में हली वञे सिस्टम में, ऐं पोइ असांखां हिते बि ट्रैफ़िक जो जेको आमदरफ़ जो सिस्टम आहे उहो सॼो वरी इशू थींदो ऐं उनखे असांखे ॻोल्हणो पवंदो। हाणे जीअं इहो गाढ़ जी जेका मूं ॻाल्हि कई, त इहो जेको 2002 में अर्थक्वेक आयो हो भुज में, उन असांजे बदीन वारे इलाइक़े में इहो गाढ़ जी वॾी कई ऐं हिते ज़मीन जेका न सो वारी हेठां ॿाहिरि निकिती ज़ोर ते, ऐं हिते खॾा थी विया ज़मीन में, ऐं जंहिंजे करे पोइ पाणी जेको आहे न सो समुंड जो पाणी अॻिते वधी आयो। इहा असांजे कंहिं हिकिड़ी इन ते हिकिड़ो ई सर्वे थी आहे, उन खां पोइ वधीक सर्वे कान्हे थी, बसि हीअ इन जी डेटा आहे। हीअ आहे जेको लकी वारो मां तव्हांखे ॾेखारियो त रेलवे लाइन हले पई थी ऐं केतिरो भरिसां जेको आहे न सो ही केतिरो भरिसां पहुची चुको आहे, जेका ज़मीन हेठि वेहंदी थी वञे। जॾहिं बि हाणे केरु दादू वारे पासे वञे त सेवण खां जीअं उहो लकी खां सेवण ॾे टर्न कंदो आहे, सो मथे निगाह करे ॾिसंदो त तव्हांखे जबल पाण ई ॾेखारींदो त मां छा पियो कयां, मां हेठि वेहंदो थो वञा। ऐं इहो असांजो बि हिकिड़ो अॻिते हली समाजी या मुआशी इशू थींदो, छो जो असांजे लिंक जेका आहे इहा सॼी आमदरफ़्त वारी वरी वरी असांखे मोरो ऐं आमरी जी पुलुनि खे इस्तेमालु करणो पवंदो। ही फॉल्ट्स आहिनि, फॉल्ट्स जा नेटवर्क्स आहिनि सिंध में, बस पूरे पाकिस्तान में ऐं सिंध में बि हिते ॾेखारियल आहिनि। हिते हिन एरिया में जितो असांजो दरिया जो पाण मोस्टली वहे थो, हिते फॉल्ट्स जो पूरो जाइ जेके पाण में के हेठि मथे थियनि था, असां हिन ते स्टडी असां वटि सही नमूने सां कोन थी थिए। हीअ बि असां इहे ॾिनो आहे, हिन में ॾेखारियल आहे त हीअ नगर पार्कर वारो इलाइक़ो आहे, हिते बि फॉल्ट्स आहिनि। हीअ मंछूर खां फॉल्ट आहे, होॾां मथे असां वटि बि फॉल्ट आहिनि जेके एक्टिव आहिनि ऐं हिन ते कमु पंहिंजी चूरपुर कनि था पिया। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त हीअ आहे असांजो लेफ्ट साइड ते इरिगेशन जो आहे निज़ाम, ऐं प्लस इहे जेके गाॾियूं लाइन्स आहिनि इहे असांजे सिम नाला आहिनि, ऐं हेॾा हीअ असांजा वर्कर आहिनि या जेके लंघ आहिनि पुराणा। हाणे हिन में ॾिसंदो त इंडस जे लेफ्ट साइड ते कुल 7 अथसि,
जेके सिंधु जा पंहिंजा आहिनि। मां हिन में ॿियो कंहिंजी बि कंट्रीब्यूशन कोन्हे, पाण छॾींदो विया मुख़्तलिफ़ मसइला जे करे। खॿे पासे ॾे 14 अथसि, जंहिंमें प्राण आहे, जंहिंमें सरस्वती आहे या हकिड़ो आहे, ऐं इन में सतलज बि हिते हिकिड़ो मूं वटि आहे, उहो ग़लती सां मां न रखी सघियुसि। सतलज बि हिते वहंदी रही आहे असां वटि। हिते हाणे सतलज इंडस में थी पोइ पंजनथ खां मथे, पर पुराणे दौर में सतलज छोड़ कंदी हुई इंडस में 2-3 हज़ार साल अॻे। इहो क्लाइमेटिकल चेंज जेको आहे न इशू जे करे उहो हाणे असां खां हितां हटिजी विया। ऐं इहो ई साॻियो थियो आहे त जेको असांजो हीउ दरिया आहे, सिंधु दरिया, जेके पंहिंजा वहकिरा छॾिया अथसि, इहो वञी मथे गुडू खां मथे वञी पाण खे ओॾां करे पोइ हेठि जेको आहे, ख़ासि करे सखर खां हेठि हिन पुराणा जेके दरिया हुआ उन्हनि जा पेट इस्तेमालु कया आहिनि। इन जे करे जेकॾहिं जियोमॉर्फोलॉजिकल स्टडीज़ हिन हिकिड़ो आहे किताब 97 में या 93 में छपियो, जंहिं इहा स्टडी कई इंग्लैंड वारनि, फ्रॉम हिमालय टू टेक्टोनिक फ्रॉम हिमालय टू सी। उन में इहो ॾेखारियो त मोहनजोदड़ो इंडस मोहनजोदड़े जे वेस्ट में वहंदी रही आहे, कॾहिं बि उहो कपर न रहियो आहे हुनजो। अच्छा, होॾां वरी जेको हकिड़ो आहे उहो ईस्ट में वहंदो रहियो अथसि, ऐं मोहनजोदड़े में हाणे दरिया आहे ईस्ट ॾे, ईस्ट में थो वहे पियो। इन जी माना हिन पंहिंजो जेको रोहड़ी खां मथां जेको चेंज कयो आहे, पंहिंजो रूट चेंज कयो त इहे कटे होॾे न वियो आहे। जेकॾहिं एल्यूअली जीअं पाईंदो आहे दरिया ऐं पाईंदो वञे हा, परते वञे हा ईस्ट ॾे, त पोइ मोहनजोदड़ो असांखे न मिले हा। त हिन पंहिंजो वहकिरा मथां ई चेंज कया आहिनि। अच्छा, जियोलॉजिकली मोहनजोदड़े वटि असां वटि अपलिफ्टिंग आहे, जंहिंखे असां मोहनजोदड़ो हाय जो लफ़्ज़ अंग्रेज़ी में इस्तेमालु कंदा आहियूं, उहा आहे हिते। यानी हिते बि हिकिड़ा फॉल्ट्स आहिनि जेके मोहनजोदड़े जी एरिया खे मथे कयूं बीठा आहिनि, ऐं उहे उनखे हेठि करणु नथा ॾियनि। दो हींअर दरिया ॾाढो उन पासे अटैक कयो आहे त इनखे इन पासे ॾांहुं पटे ऐं उनखे करे, त उन लाइ बि असांखे हिकिड़ो करिणो पवंदो। जेकॾहिं इहा रही हुन जी जियोमॉर्फोलॉजिकल स्टडी जेकॾहिं सही तरीक़े सां न कईसीं त मोहनजोदड़ो मुंझाईंदासीं, न त पोइ हुनखे मेंटेन करिणो पवंदो त हिनखे कीअं कजनि। हाणे हिन में इंट्रस्टिंग हिकिड़ी ॿी शइ आहे, हीअ आहे मुगलनि जो दौर, जंहिंमें ॾेखारियो वियो आहे त सरस्वती ऐं इंडस जेके आहिनि ॿई पैरल रहंदा आहिनि मोहनजोदड़ो विच में। जंहिंजे करे असां हिकिड़ो हींअर आर्टिकल मूंखे आयो आहे कुझु ॾींहं जो छपियल, जंहिंमें इहो आहे त हिन सिंधु जी सिविलाइज़ेशन जो हिकिड़ा आर्टिकल्स आहिनि, उनखे मां अञा ॾिसण कीअं था उहो कनि पिया। हाणे इहे असांजा जेके दरिया हाणे मींहुं थो वसे ऐं पाणी मिले थो, वहकिरा उहे लॻियल आहिनि, उहो हेठां ई आहिनि, पाणी उन पासे अची उहो वहण थो जंहिंमें वरी कीअं शुरू करे ज़िंदगी असांजा वहकिरा, ऐं जीअण सां उहो फ्लडिंग थी थिए, छो जो इहे सालों में कोन थी थिए, बारिश नथी थिए, त उनजे करे इहो थियो आहे। हींअर असांखे हिन ते वाक़ई ध्यानु ॾियणो पवंदो, छो जो क्लाइमेट हिकिड़ो त सिरकी आहे, मां चई कोन चवंदुमि सिरकण माना अॻिते थी आहे, सियारो ऊन्हारे ॾे थो वञे पियो, ऊन्हारो सियारे ॾे सरो ॾे थो अचे, सरो सियारे ॾे थी वञे पई, टेम्परेचर जो इफेक्ट थियो आहे, फ़र्क़ु थियो आहे। दुनिया में टेम्परेचर वधे पियो, पर जेको गिलगित बल्तिस्तान वारे पासे ॾे उते 1.5 डिग्री टेम्परेचर घटियो आहे, जॾहिं त ॿियनि हंधि ते वधियो आहे। अच्छा, असां वटि इम्पैक्ट हिकिड़ो इहो आहे त असां वटि सारियुनि जी पोख जेका तमामु घणी टेस्ट क्रॉप्स जे करे पाणी घणो थो इस्तेमालु थिए, उन पाणी सां जेका मीथेन गैस वधीक थी थिए, ऐं उनजे अख़राज सां जेको आहे असां वटि गर्मी बि वधे थी, ऐं उन गर्मी जो इम्पैक्ट बि आहे। पर हिकिड़ी ॿी शइ आहे त मौसम कमज़ोर पियो थिए, जेको ओभरगामी ओभर जंहिंखे ॿेड़ा मंगल ऐं वेस्टर्न हवाऊं उहे मज़बूत थियूं थियनि, इहे असांखे हिन वेस्ट खां बि ईंदियूं, इहे जेको
इंजन जो आहे असांखे लॻे मेडिटेरेनियन खां इंडिविजुअल जो प्लस असांजो वेस्टर्न साइड जेको आहे इंडियन ओशन जो उतां ई हाणे हीअ जेका असां वटि हिन दफ़े जेको मींहुं आयो आहे इहा हिकिड़ो टर्म आहे एटमॉस्फेयर रिवर फिज़ाई नदी ईअं चइजे उहा ठही खतस्तल आहे जंहिंखे वेस्टर्न हवाउनि जी पंहिंजी ताक़त उनखे छिके आयूं हिते ऐं असां वटि हिते उनखे वहायूं ई हिते असां वटि इहा पलट थी वरी अॻिते जेको आहे सो ईस्ट न वियो इन जो इम्पैक्ट जेको आहे वेस्टर्न लाइफ जेको स्ट्रांग थियण इहो असांजे लाइ खतरे जी आहे इहे माना असां वटि बारिशूं अञा ईंदियूं या बारिशूं थींदियूं पोइ सियारे में वधीक थियनि बहार में बि थियनि ऐं ॿियो थींदियूं थियनि पर जेकॾहिं हिस्टोरिकल वठिजे जेके असांखे रॉक्स ॻाल्हाए चयो त असांखे पथरनि में बि पथरनि में उनजी ख़बर पवंदी आहे त कहिड़ी मौसम हुई कॾहिं ऐं कहिड़ा पथर असांजे पिंड पारां पढ़ंदा आहियूं उन मां ख़बर पवंदी आहे त असांखे कहिड़ी उमिरि में छा हो त बियोसीन इन डेटा जे बेस ते असां वटि बियोसीन में जे पीरियड में माना अॼु खां 20-30 मिलियन ईयर्स में असां वटि हिन इलाइक़े में बारिशूं 600 मिलीमीटर 700 मिलीमीटर ताईं थी ईअं लॻो न असांखे ऐं उहा थींदी वेंदी हुई ऐं हीअ मूं ठाहिया इहो मैप्स ठाहे कया हुआ हीअ जेके असांजी नयूं उन्हनि सां गॾु गॾु असां वटि हिते बिलूं न रखणु खपे ॿिया बि वर्क आहिनि नयूं खां अलॻि जेके स्पेस हुन में सैटेलाइट्स ते नज़र अचनि था पर हुन असांखे नथा अचनि ऐं ॿेहर बि नए काज जा आहिनि जो सॼो इलाइक़ो जेको आहे हुन सां बि जुड़ियल आहे उन्हनि वैगरनि जो बि असांखे ॾिसणो आहे कोई छा था कनि पाणी घटि पहिरियों उहे था कनि छो जो पंहिंजे नंढे एरिया खां खणी था अचनि हू त एडिशनल पाणी थी ऐं उनखे नंढे खे जॾहिं असांजा वाटर कोर्सेस रोकनि था इरिगेशन सिस्टम रोके थो उन्हनि खे त उहो फूड थिए पोइ मथां पाणी थो अचे अहिड़े नमूने सां पोइ इहे बदीन खां वठी हीअ जेको ठुडो वारो पासो आहे एॾा बि ठाहियो हीअ मिलिया जंहिंखे मथां छॾी लंगर या वर्कर अचनि इहे ठाहिया ॿियो जेको असांजी महिरबानी आहे ॾाढो ख़ुशि थिया इरिगेशन सुठी पई रोड्स वारा ॾाढा ख़ुशि हुआ इंजीनियर सां असां रोड जो नेटवर्क पिया हलायूं ऐं एग्रीकल्चर में असां माण्हू ॾाढा ख़ुशि हुआ त असांखे रोड मिली विया हाणे ट्रकुनि ते सामान ॻोल्हे हीअ बंदि आहे असांजे ॻोठ में इन बंदि ते ट्रकूं हलंदियूं जॾहिं त हिते कॾहिं ॿिए खे विचण न ॾींदा हुआ इरिगेशन वारा हाणे हिन ते ट्रकूं हलनि थियूं ट्रकुनि जे रोड जे ऐं हेवी ट्रकुनि हलण जे करे बंदि में क्रेक्स पियूं हिननि मींहं जे करे धारा पिया आला जी ऐं कुदरत जो भलो जो वधीक बोट न आई लेकिन दरिया में वधीक बोट हुजा त हीअ अचनि हूंदा असांजे ॻोठ सां गॾु माण्हू पाण हिनखे जेको आहे बंदि कयो आहे हाणे हीअ असां जेके रोड्स आहिनि इन इशू जे घणो महिरबानी करे असांजा रिवर टॉप्स असांजा इहे नेवन जा टॉप्स वाहन जा टॉप ऐं बंदि इहे त रोड हिन ते रोड बि न ठाहिनि न वरी त रोड इस्तेमालु थियनि जेकॾहिं कंदो त हाणे हिनजी जेकॾहिं 8 फुट हुई ऐं हिन ते हेॾियूं ट्रकूं हलायूं था हीअ सुपर आयल बि जेको जबल ते ठहियल आहे हुन जो हू केतिरो हेठि ॾेई वियो या हुनजी जेका फिज़िक आहे हुन में केतिरो नुक़सानु थियो उन जी त असांखे अंदाज़ो कोन्हे हे त बचाव थी वियो त अञा 5 क्यूसिक खां मथे पाणी मूंखे त शक पियो लॻे त अञा इहो हुजे पाणी एतिरो छो जो जेकॾहिं फुटबॉल न हुनजी रंड कढोसि त पाणी एतिरो कोन थो थिए त जेकॾहिं वधीक अचे हा पाणी त पोइ असां छा कयूं पोइ त इहे असांजो हीउ पासो कहिड़े बि पासे असां कोन करे सघूं बसि हाणे हिते